अज़ीज़ा ने मन जे अम्मड़ जो रिश्तो अरशन ते थींदो हुजे उन अम्मड़ जे ला थोड़ो मां बीहा। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बुधाइन था पांजे पाक दामन बचड़ीअ खे अम्मा जी मुंहिंजा आका तुंहिंजो रिश्तो अल्लाह तुंहिंजो रिश्तो मां मुस्तफ़ा चाहियां थो त शेरे खुदा सां थी वञे। मुंहिंजी अम्मा ख़ातून जन्नत हसनैन करीमैन जी अम्मा अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां जी तमन्ना या मुझे रब जी मर्जी, तव्हां जी तमन्ना या मुझे रब जी मर्जी। इमामुल अंबिया फरमायो बचड़ी मुझे अल्लाह जी मर्जी आ। अम्मा खातून जन्नत चवे थी मुझा आका अल्लाह जी मर्जी उहाई अल्लाह जे रसूल जी मर्जी उहाई अल्लाह जे रसूल जे बचड़ी जी मर्जी। मर्जी हिकड़ी आ मगर मुझा आका जै अल्लाह पांजे कुदरत सा तव्हां के पैगाम दिनो आ मुझे ला मुझो पैगाम उन रब ताईं पहुंचायो त या अल्लाह जे निकाह जी मंजूरी तुझे ज़ात को थिया त महर भी तोखे ॾियणो आ। जागो था इन करे तो ये गालियूं कया त थोड़ो सोचो त जदे सब मामला अर्शी हन त पो फर्श त हिकड़ो राज आ। जन जा नाला बि अर्श खां अचनि जन जो निकाह बि अर्शन खां पियो थिए जन जो हक़ महर जे लाइ बि अर्शन जा मामलात पिया त मुदाखलत थियनि त मामलो त सॼो अर्शी आहे। मुंहिंजे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खोले फरमायो एतिरो त तव्हां उलमा खां ॿुधो आहे कुझु उलमा खां त मुंहिंजे हुज़ूर फरमायो फातिमा मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे लेकिन हे बि ॿुधी छॾियो मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो मुंहिंजी फातिमा हिन ज़मीन ते इंसानी सूरत में जन्नत जी हूरा इंसानी सूरत में छा है इंसानी सूरत में ॻाल्हाईंदो न त कोन हलंदासीं। इंसानी जेकॾहिं तव्हांखे शेरनि जो शौक़ मां पढ़ांदो शेर भी पढ़ा लेकिन मां चवंदो थोड़ो ॿुधो मुंहिंजा नौजवान मुसलमानो थोड़ो ॿुधो थोड़ो समझो हकीकत के समझो मामले के समझो त तव्हांखे हकीकत ख़बर पवे त रस्मुनि में छा आहे हकीकत जो मज़ो